अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। मूंसां गॾु साथ थींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। एक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बजट में आवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खंया पिया वञनि। रस्मी मईशत खे टैक्स नेट में आणण लाइ कम करे रहिया आहियूं। कोशिश आहे त रोज़गार जा वधि खां वधि मौक़ा पैदा कया वञनि। संतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हुकूमत जो साथ ॾियण ते कारोबार बिरादरी जा थोराइता आहियूं। अवां पाकिस्तान जा सफ़ीर ऐं दुनिया में असांजी सुञाणप आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गुज़िरियल इलेक्शन में पीपल्स पार्टी सब खां वधीक वोट हासिल कया, पर असां जूं 9 सीटूं चोरी कयूं वयूं। पीपल्स पार्टी खे आवाम जो एहसास आहे। 7 जून ते गिलगित जो पंहिंजो वज़ीर आला चूंडाईंदासीं। चलास में जलसे के खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी आइन में 18 तरमीम आणे गिलगित समेत सूबनि खे ख़ुदमुख्तियारी ॾिनी। सदर ज़रदारी जी हुकूमत खिलाफ़ साज़िशूं बंदि थी वञनि हा त दिया मीर ऐं भाषा टैम बणिजी चुको हुजे हा। गिलगित बल्तिस्तान सां 3 नस्लनि खां वास्तो आहे। गिलगित जी अवाम शहीद भुट्टो जो साथ ॾिनो। उमेद आहे त मुंहिंजो बि साथ ॾींदो। अतुनी अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिर्फ़ बिलावल भुट्टो ज़रदारी आहे जेको अवामी सोच रखे थो। बिलावल भुट्टो हमेशा अवाम जे फ़ैसलनि खे तरजीह ॾिनी आहे। पीपी कामयाब थी गिलगित में सिहत जी सहूलियतूं फराहम कंदी। नौजवाननि खे तालीमी रोज़गार जा बहितरीन मौक़ा फराहम कया वेंदा। तीर रुगो चूंड निशान न पर गरीबनि ऐं फतेह जो भी निशान आहे। हुनसां जलसे के खिताब कंदे ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो त हुनसां वफ़ा ऐं मोहब्बत जी धरती आहे। ॿिया अॻवान ईंदा ऐं कूड़ा वाइदा करे हलिया वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी आहे जेको अवाम जे बारे में सोचे रहियो आहे। तीर अवाम जी उम्मीद ऐं जमहूरियत जी सुञाणप। अमरीका ईरान जा हिक ॿिए जे फौजी ठिकाणनि ते हमला। ईरान पारां 5th फ्लीट हेडक्वार्टर एयरबेस ऐं हेलीकॉप्टरनि खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सैनिकान ईरान जा हमला नाकाम बणाइण जी दावा करे छॾी। अमरीका चयो आहे त कुवैत में अमरीकी फोर्सिस खे ड्रोन ज़रिए निशानो बणाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। कशम ॿेट ते जवाबी हमले में ईरानी फौजी हथवनि खे निशानो बणायो वियो। ईरान पारां ईरानी टैंकर ऐं कशम ॿेट ते अमरीकी हमलनि जी मज़म्मत। परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त हमलनि जी इजाज़त ॾियण ते कुवैत ऐं बहरीन सीधी रीत ज़िम्मेवार आहिनि। चीन पारां अमरीका ईरान खे जंग बंदी बरक़रार रखण जी अपील। विच ओभर जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर। चीन जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त ॿीहर जंग कंहिं बि धुर जे मफ़ाद में नाहे। समूरियूं धुरियूं जंग बंदी जो एतराम कनि। ॻाल्हियुनि जे अमल खे बरक़रार रखियो वञे। चीनी परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त तकरार जे हल लाइ सियासी ऐं सिफ़ारती रस्तो अख़्तियार कयो वञे। सिंध अंदर सिमाल लॉकडाउन बाबत जारी थियल नोटिफिकेशन जाली आहे। सिंध जे घरू वज़ारत वज़ाहत जारी करे छॾी। घरू वज़ारत मुताबिक़ सोशल मीडिया ते मार्केटनि, रेस्टोरेंट्स, फूड आउटलेट्स ऐं शादी हालनि जे वक़्त बाबति घरू वज़ारत जे नाले सां गर्दिश कंदड़ नोटिफिकेशन जाली आहे। घरू खाते अहिड़ो को बि नोटिफिकेशन जारी नाहे कयो। घरू खाते जो चवण आहे त अवाम, वापारी बिरादरी, रेस्टोरेंट मालिक ऐं शादी हाल्स इंतज़ामिया खे गुज़ारिश आहे त सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ तस्दीक थियल इत्तला ते यकीन न कनि। शिकारपुर में हथियारबंदनि जी फायरिंग, नींगरी क़तल, बारड़ी समेत 3 ॼणा ज़ख़्मी। न्यू फौजदारी थाणे जी हद दौरान शाह मोहल्ला में हथियारबंदनि फायरिंग करे 8 वरनि जी हाजरा धी गुलाम शब्बीर संजराणी खे क़तल करे छॾियो। गोली लॻण सबबि बारड़ी समेत 3 ॼणा ज़ख़्मी। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में 4 वरनि जी आयशा धी, गुलाम असगर, नौजवान सईद अली ऐं अहमद अली शामिल। पुलिस मुताबिक़ ॿई धुरियूं पाण में सोट आहिनि। वाक़ियो घरू तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। हैदराबाद में खदड़नि फ़क़ीरनि जो एसएसपी ऑफिस अॻियां एहतजाज। मुज़ाहिरीन पारां एसएसपी ऑफिस अंदरि दाख़िल थियण जी कोशिश। पुलिस केतिरनि ई खदड़नि फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे वरितो। एहतजाज कंदड़नि खदड़नि फ़क़ीरनि पारां अॻूणी वुमेन कंपेंसन इंचार्ज मारिया सुमरो जी बहाली जो मुतालबो। खदड़नि फ़क़ीरनि जो चवणु हो त मारिया सुमरो हिकु इंसान दोस्त ऑफिसर हुई। साज़िश तहत खेसि उहिदे तां हटायो वियो आहे, जेको अफ़सोसनाक अमल आहे। मारिया सुमरो खे फौरी तौर उहिदे ते बहाल कयो वञे। सिंध में तूफ़ानी बरसात सबब 24 कलाकनि खां बंदि बिजली बहाल न थी सघी। शदीद गर्मी में रवासी बिठे अज़ाब जो शिकार।
सखर जैकाबाद लाड़काणी कंबर शेदातकोट रत्तोदेरो वगण वारे में बिजली बहाल न थी। कंदकोट कश्मोर गुड्डू गोडकी मिरपुर माथेलो शाहपुर चाहनिया में भी मुसलसल बिजली बंद। बिजली की बंदिश सबब कारोबारी सरगर्मियों मुतासिर। केतरनि इलाइकनि में पानी की खोट पैदा थी वई। दुकाननि तां बर्फ भी अणलब। सिंध में तूफ़ानी बरसात सबब वाक़िअनि ऐं हादसनि में फौत थी वियलनि जो अंग 12 थी वियो। सामगढ़ जिले में तेल ऐं गैस जा वधीक नवा ज़ख़ीरात। OGDCL तर्जमान मूजिब बूबी माइनिंग लीज जी बूबी डीप वन खूह मां तेल ऐं गैस जा नवा ज़ख़ीरा ठाहिया आहिनि। नए हथ कयल खूह मां रोज़ानो 2000 बैरल तेल हासिल थींदो। गैस जी शुरूआती पैदावार जो अंदाज़ो रोज़ानो 11 लख स्टैंडर्ड क्यूबिक फीट लगायो वियो आहे। बयान में वधीक चयो वियो आहे त अथाल ज़ख़ीरनि मां मुल्क ऐं तेल ऐं गैस जे तलब ऐं रसीद जे विच में मौजूद फ़र्क़ घटि करण में मदद मिलंदी। ठटे वेझो कोयले जी खाण में KPK वासी बपोर दबजी फोत। उंगर भरसा जाबू इलाइक़े में पराचा कोल माइंस में कोयलो कढण दौरान खाण डही पई। पोरत अब्दुल्ला ऐं उबैदुल्ला तोड़ दबजी फोत। 8 पोरत खाण अंदर दबियल हुजण जा इत्तला।